मीरपुर बठोरो में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। लाल बख्शु खाड़क जी रिपोर्ट मुताबिक़ हायर सेकेंडरी स्कूल मीरपुर बठोरो में सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो। शागिर्दनि पारां गीत, तक़रीरूं ऐं सकाफ़ती टेबलोस पेश करे सकाफ़त जा रंग विखेरे छॾिया। उन सिलसिले में मीरपुर बठोरो जे हायर सेकेंडरी स्कूल में सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें स्कूली शागिर्द ऐं उस्ताद टोपी ऐं अजरक सां सकाफ़ती लिबास पारे तक़रीब में शिरकत कई। शागिर्दनि दानिश राहू, फराज़ अबड़ो, अयाज़ सोहू ऐं ॿियनि पारां सिंध जी सकाफ़त बाबति तक़रीरूं कंदे चयो त असांजी सकाफ़त 5000 साल पुराणी आहे, जंहिं ते असांखे नाज़ आहे। उन्हनि चयो त सिंधी मीडिया असांजी सकाफ़त खे उजागर करण में अहम किरदारु अदा कयो आहे, जंहिं सबबि हर साल डिसंबर में लखें शहरी टोपी ऐं अजरक पाए सकाफ़ती ॾींहुं मल्हाए सिंधियुनि जी सकाफ़त बाबति दुनिया खे आगाही ॾियनि था। तक़रीब में स्कूली शागिर्दनि पारां जीए सिंध वारा जीअनि ऐं सिंध वतन ते रक़्स पेश करे ख़ूब दाद हासिल कयो, जॾहिं त शागिर्दनि सरताज खट्टी, अरकम मेमण, शहरयार सोहू, सुनील महेश्वरी ऐं ॿियनि क़ौमी गीत चई सकाफ़ती तक़रीब खे 4 चंड लॻाए छॾिया, जॾहिं त शागिर्दनि पारां सिंधी सकाफ़त ते टेबलोस पेश कयो वियो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे हायर सेकेंडरी स्कूल मीरपुर बठोरो जे उस्तादनि नूर मोहम्मद खैबर, ज़ुल्फ़कार अली हुसैन ऐं ॿियनि चयो त शागिर्दनि में सकाफ़ती अहमियत उजागर करण लाइ स्कूल सतह ते सकाफ़ती ॾियारे जो एहतमाम कयो आहे। हुननि चयो त शागिर्दनि पारां तक़रीब में वधि खां वधि हिसो वठी तक़रीब में सकाफ़ती रंग विखेरे पैगाम ॾिनो आहे त खेनि सिंध जी सकाफ़त ते नाज़ आहे। एक बार जो दामन थ्रू थींदे तो दाग लगाने चाहिए तो वो तो के समझी